कंहिं इलाइक़े में हिकु ग़रीब शख़्स ऐं उन जी ज़ाल ॿई ॼणा रहंदा हुआ। ॿार बचियो त हुननि खे हो कोन ग़रीब वीचारो गधा ते सामान वग़ैरह खणी वापारु कंदो हो। हाणे हिते हुते वीचारो वापारु कंदो हो। ज़ाल हुनजी कंहिं अहिड़े सां खरील हुई, कंहिं हमरा सां हुनजी मोहबत हुई, इश्क हो हुनजो। हाणे हीउ ग़रीब शख़्स त वीचारो वेंदो हलियो हो रोज़ी जे हवाले सां, केॾी महिल किथे कारोबार रोज़ी, केॾी महिल किथे ईअं वापारु ऐं कंदो हो वीचारो। शाम जो वरी थकी थकी अची घर पुॼंदो हो। राति जो वीचारे ख़बर ई कोन पवंदी, सुम्हियो रहंदो हो थकिल मारिल। ज़ाल हिन वारी बिन्हे खरील हुई। हाणे उन ग़रीब शख़्स खे कुझु माण्हुनि चयो त यार तुंहिंजी ज़ाल सही आहे कोन, ख़राबु माई आहे, ख़राबु तबियत जी माई आहे, फिलाणो ढींगड़ो हिन जो यार आहे। पर हिन उन माण्हुनि जी ॻाल्हियुनि ते तवजा न ॾिनो। चवणु लॻो त भले माण्हू ॻाल्हियूं त कनि पिया, पर बहरहाल अखियुनि ॾिसिजे, कननि ॿुधिजे, पोइ खणी चइजे। चई जॾहिं आउं अखियुनि सां ॾिसां पोइ आउं इन ॻाल्हि खे मञंदसि। हाणे ईअं त माना माण्हुनि काफ़िनि जेको त हिन खे ॿुधायो तुंहिंजी ज़ाल अहिड़ी आहे। हिन वीचारे ईअं पंहिंजी ज़ाल खे अची न चयो तूं अहिड़ी आहे अहिड़ी आहे, पर बहरहाल हिन चयो त पंहिंजी अखियुनि सां ॾिसां पोइ। हाणे हीअ त वीचारो सौदे वापार ते हलियो वेंदो हो। ज़ाल हिन वारी बिन्हे खरील हुई कंहिं हमरा सां। तो हाणे हिकु चकर पंहिंजी ज़ाल खे चवणु लॻो त ॻाल्हि ॿुध, अॼु आउं वञा थो फिलाणे हंधि, अॼोकी राति आउं न ईंदसि। पंहिंजी ज़ाल खे चवणु लॻो त वञा थो फिलाणो मुंहिंजो दोस्त आहे उन वटि, को कमु आहे मुंहिंजो। माई चवणु लॻी त भले ठीकु आहे। हीउ उतां शाम वारे टाइम ते निकिरी पियो। हलंदे हलंदे आयो कंहिं अहिड़े दोस्त वटि। उते हीअ रहियो हुन दोस्त वटि, कुझु कचारी वग़ैरह हिन कई। त उन दोस्त खे चई त फिलाणे हंधि कमु आहे, हलूं। हाणे हिन वारो दोस्त हुनखे चवणु लॻो त यार ॻाल्हि ॿुध, फ़िलहालु आउं वांदो कोन आहियां, अचिजी वरी ॿिए चकर ते पाण खणी हलंदासीं। अची राति जा 11-12 अची थिया। हिन सोचियो त हाणे कमु थियो कोन्हे, हाणे हिन खां मोकिलाए वञा पंहिंजे घर। ज़ाल अकेली आहे, घर ॿियो केरु आहे कोन। अवा ग़रीब शख़्स उन दोस्त खां मोकिलाए वरी वापसी हलियो आयो। हलंदे हलंदे सिधो अची पंहिंजे घर पुॻो। राति जा अची 12 थिया। राति जा जॾहिं 12 थिया त छा खणी अची ॾिसे त हिन वारी ज़ाल कंहिं हमरा सां सुती पई हुजे। हिन जॾहिं अखियुनि सां इहो ॾिठो तो चवणु लॻो त भेण वाह जो कमु थी वियो। माण्हू चवंदा हुआ मूंखे त तुंहिंजी ज़ाल अहिड़ी, तुंहिंजी ज़ाल अहिड़ी। अॼु मूं पाण पंहिंजी अखियुनि सां ॾिठो त मुंहिंजी ज़ाल अहिड़ी कंहिं हमरा सां सुती पई आहे। हिन खे पक थी बसि हाणे मुंहिंजी ज़ाल ख़राबु आहे। आयो अची उन ज़ाल जे मथां अची बीठो। ज़ाल बि थी वई, उहो हमरा बि थी वियो, ॿई ॼणा जो गॾु सुता पिया हुआ। उन्हनि जो हिन खे ॾिठो ॾकणु लॻा। हाणे हिननि सोचियो त हाणे कीअं कजे। माई वारो आशिक़ ऐं माई सोचणु लॻी त हाणे हीउ मारींदो, पर हिन इहो सभु कुझु ॾिसी सबर कयो। ॻाल्हाइणु लॻो, हीउ ॾकनि पिया। चवणु लॻो त अवी डपु न करियो, अव्हां खे आउं न मारींदसि। चई हलो। ॿिन्हिनि खे उथारे ॿांह मां झले सिधो हयईं कमरे में। कमिरो बंदि करे ऐं ॿिन्हिनि खां माना विहारे उते पुछा करणु लॻो ई छोकिरे खां। चई ॾे ख़बर मुंहिंजी ज़ाल सां केतिरे टाइम खां तुंहिंजो इहो चकर आहे। चवणु लॻो त 2-3 साल थी विया आहिनि। चई 2-3 साल थी विया आहिनि। चई हा। ज़ाल खे हिन कुझु न चयो। हाणे हू डपु पिया कनि, ॾकनि पिया त अले मथां मारे छा करे। कमरे में अची हयूं आहे, डपु पिया कनि। हाणे अलाही आहे। हाणे ग़रीब शख़्स चवणु लॻो त पोइ भला हिन सां शादी कंदे, जंहिंखे तूं चाहीं थो, भाईं थो, सुतो पियो ऐं गॾु हिन सां शादी कंदे। इते हू चवणु लॻो त भेण वाह जो कमु थी वियो, जेकर शादी कराए थो त भली ॻाल्हि आहे। चई हा, शादी करण जे लाइ आउं तयारु आहियां। चई तयारु आहीं? चई हाओ। चई पोइ वेह। कमिरो बंदि करे ऐं हीउ अवा हलियो वियो ग़रीब शख़्स। हाणे हीउ ॿई ॼणा अंदरि हुजनि, सोचनि पिया त हाणे अले छा कंदो, डपु बि हिननि खे हुजे। चई हाणे वियो आहे मथां 2-3 माण्हू वठी अचे, हले मथां माराए। हीउ जो वियो वञी 2-3 दोस्त गड़ाइण वारा वठी मुला खे वठी ठक कई हुआ उते। मुला चवणु लॻो त हीअ मुंहिंजी ज़ाल आहे, हिन खे आउं हींअर ई ॾियां थो तलाक, ऐं हीअ हमरा आहे, हिन सां हिनजी कराए शादी। अबा उन महिल 2-3 उहा शाहिद मुला तलाक अबा थी हलियो वञी माई सां। ठका जो कराए वञी माई वारो जेको आशिक़ हो, हुन सां हिन खे परणाए ॾिनी। कयईं हिन खां रवानू। हाणे ताईं उहो ज़ाल मुड़ुसु माना जेको हुनजो तलाक थी हलियो। आशिक़ हुन सां शादी करे, हिन शादी कराए हेॾी सोरी माई खे वठी हू थियो रवानू। चवणु लॻो त भेण वाह जो कमु थी वियो। मूं सोचियो त भेण हीउ मारींदो। आशिक़ चवणु लॻो मूं सोचियो त हीउ मारींदो, अले छा कंदो, पर हिन त भेण वॾो कमु करे वियो। मूंखे मुंहिंजी मोहबत मिली वई, जंहिंखे आउं चाहींदो हुउसि, उन सां मुंहिंजी हिन शादी करे छॾी। माई बि सोचियो त भेण मूं बि सोचियो त हीउ मारींदो, पर मारी न, हिन वॾो कमु करे छॾियो। अबा हीउ ॿई ॼणा उतां निकिरी पिया। हाणे उन ग़रीब शख़्स खे ॿिए ॾींहं जो माण्हू चवणु लॻा त यार ॾे ख़बर, तो हीउ तमामु ग़लति कयो। भेण तोखे गैरत न आई,
तो जॾहिं तुंहिंजी ज़ाल खे कंहिं ॿिए सां ॾिठो ऐं वरी उनखे मारी बि कोन, मथां वरी शादी कराए परणाए ॾेई छॾी उनखे, तलाक ॾेई पंहिंजी माई खे। हीअ चवणु लॻो त बाबा जेको कुझु मूं कयो सो मूं सही कयो। माण्हू कई न चयो, हिन चयो न मूं जेको कयो सो सही कयो। अब हाणे हिन त इहो कमु कयो, हाणे होॾां हिन वारी ज़ाल जेका हुई ऐं उहो हिन वारो आशिक़ साईं, हाणे उहे ज़ाल मुड़ुसु थी हलिया। हाणे उहे ज़ाल मुड़ुसु रहनि पिया पंहिंजे इलाइक़े में, उतां जो आया हुआ उते वेठा हुआ। हाणे साईं ज़ाल मुड़ुसु ॿ ॼणा, कुझु टाइम गुज़रियो, कुझु वक़्तु गुज़रियो त हिते उहो माई वारो जेको आशिक़ हुई हाणे शादी थी, उहो चवणु लॻो पंहिंजी ज़ाल खे उन खे त हाणे तूं हीअं कर, हिते को रोज़गार वग़ैरह आहे कोन, हाणे आउं वञा किथे निकिरी वञा कमाए करे अचां, जीअं पंहिंजो जान वक़्तु हले पोइ मूंखे केतिरो टाइम खणी लॻे। माई चवणु लॻी त भले ठीकु आहे। माई बि साईं हाणे अकेली हुजे घर में, काशे न हुजे, उहो हमरा बि को सफ़ा ईअं हुजे बिने अकेलो, कोई यतीम हुजे। माई खे छॾे ही निकिरी वियो के ॿाहिरि मुल्क वञी कमाइण जे लाइ। आयो हाणे ॿाहिरि मुल्क कमाई, हिन खे जाम टाइम लॻी वियो हुयो, 2 साल खनि हिन खे लॻी विया। जेको बि कमाए करे पंहिंजी ज़ाल ॾांहुं मोकिलियो ॾे, जेको बि कमाए करे पंहिंजी ज़ाल ॾांहुं मोकिलियो ॾे। ठीकु ठाक पैसा पंहिंजी ज़ाल ॾांहुं हिन मोकिलिया। 2 साल जो टाइम थी वियो। हिते हिन सोचियो त हाणे 2 साल थी विया आहिनि, हाणे छो न वञा घर पंहिंजे चकर वग़ैरह लॻाए अचां। इलाही टाइम थी वियो, 2 साल बि वॾो अरसो आहे। इहो बि खणी उतां निकितो साईं, हाणे ॿुधाई कोन त घर आऊं अचां पियो। माई घर में अकेली हुजे, हीउ आयो राति वारे टाइम जो अची खणी ॾिसे हिन वारी ज़ाल साईं वरी ॿिए अमरा सां सुती पई हुजे। अड़े भेण वाजो कमु थी वियो। हे चवणु लॻो त भेण हीउ छा थी वियो, भेण मुहारी ज़ाल कंहिं विचां ॿिए अमरा सां सुती पई आहे। हिन खे जो आहे घेरत चढ़ी वई, कावड़ चढ़ी वई, खणंदे कुहाड़ी, उतां कुहाड़ी मौजूदु हुई, खणंदे कुहाड़ी ऐं आयो अची मथां बीठो। माई बि जो हणी टुप ॾेई माना उथी, हिते साईं हमरा बि उथियो, हुन माई जो जेको यार हो उहो बि उथियो। माई ॾकणु लॻी, चवणु लॻी त मूंखे माफ़ु कर, मूंखां ग़लती थी, माफ़ु कर। हिन खे बिने जो कावड़ चढ़ी वई, हिन ठका करायो माई कुहाड़ी जो, 2 कुहाड़ियूं माई खे हईं, 2 कुहाड़ियूं उन हमरा खे हईं, ॿिन्ही खे साईं पूरो करे छॾी। घेरत जो चढ़ी वई, हिन खे मारे छॾी, उन माई खे उन हमरा खे मारे छॾी, खून रही न 2 करे छॾिया। हाणे ॻोठ में आड़े पाड़े में ख़बर पई हेॾां होॾां, हाणे केस कानून हर को पंहिंजो हूंदो आहे। पुलिस जो आई हाणे खून 2 कया अथई कारे वारे इल्ज़ाम जे हिसाब सां। चइबो मुंहिंजी ज़ाल कारी, मूं जे करे मारे छॾियो। पुलिस हाणे केस वग़ैरह हलनि था, नेठि हिन खे हमरा खे वठी ऐं ठक सलामत जी जेल में बंदि कयूं। पोइ हाणे जेल में बंदि कयूं, खून जी सज़ा। हाणे इन ॻाल्हि जी ख़बर वरी उन ग़रीब शख़्स खे पई, जेका ग़रीब शख़्स जी ज़ाल जेका आई उनखे हिन तलाक ॾेई वरी इन हमरा सां हिन परणाई हुई। उनखे जो ख़बर पई दादा फिलाणो हमरा जंहिंखे तो ज़ाल परणाए ॾिनी उन खून करे छॾियो ऐं पाण वञी जेल में पियो आहे। ग़रीब शख़्स सोचियो त हाणे वञा इन सां मिली अचां, मुलाक़ात करे अचां, हाल अहिवाल वठी अचां। ग़रीब शख़्स जो उतां निकितो, हलंदे हलंदे सिधो अची जिथे ई हमरा क़ैद हुजे आयो, अची हिन सां मुलाक़ात कई। ॾे ख़बर छा कयई ऐं सफ़ा तूं माना जेको सो जेल में पियो आहीं, तुंहिंजी त मोहबत हुई, तुंहिंजो त हुन सां इश्क़ हो ऐं तो भेण खून करे छॾियो। तूं त हुनखे ॾाढो भाईंदो हुएं, तो त हुन सां शादी करण लाइ तयारु हुएं, शादी करे छॾी। हिन जो खणी इहो हिन जो ॿुधो, चवणु लॻो कावड़ मां बसि मूंखे गैरत चढ़ी, मुंहिंजी ज़ाल कंहिं ॿिए सां गॾु सुती पई, तंहिंजे करे मूं मारे छॾियो। हिन ग़रीब शख़्स जी ॻाल्हि ॿुध, तुंहिंजी ज़ाल खे जॾहिं तो ॾिठो कंहिं ॿिए सां, तोखे गैरत चढ़ी वई, कावड़ चढ़ी वई। भला मूं जो तोखे ॾिठो, मूंखे त गैरत कोन चढ़ी, मूंखे त कावड़ कोन चढ़ी। गैरत सिर्फ़ु तोखे चढ़ंदी आहे, ॿिए खे कोन चढ़ंदी आहे। चई या त ॻाल्हि अची, पोइ ॾिस आउं बि साॻी आहियां न, जॾहिं आयसि मुंहिंजी ज़ाल हुई, जॾहिं तोसां गॾु मूं ॾिठो हुनखे, बहरहाल मूं सबर कयो न, मूं सबर कयो, परणाए ॾिनमि तोखे। छा मूंखे गैरत कोन हुई, मूंखे कावड़ कोन चढ़ी, पर बहरहाल मूं सबर कयो। मूं इहो ई सोचियो त हीअ माई मुंहिंजी तमामु ख़राबु किरदारु, तमामु हिन जो ख़राबु बेकार माई, जॾहिं मुड़ुस खे धोखो ॾिए थी, मुड़ुस जी नथी थिए त पोइ सुभाणे हीअ वरी छा कंदी, कहिड़ा फाड़ा मारींदी। तंहिंजे करे सोचियमि त इहा इन खे ई परणाए ॾे, पोइ हिन जी सज़ा हिन खे पाणे मिलंदी, तुंहिंजी सज़ा बि तोखे पाणे मिलंदी। सो नेठि अलाह किथे न किथे त उहो कमु कंदो न, छॾींदो थोरी कि देरि आहे अंधेर कोन्हे। सो नेठि मूं परणाए तोखे ॾिनी, मुंहिंजे अहिड़ी रन मञा हथु कढु। तो हाणे नेठि तो शादी कई, जॾहिं तोखे ख़बर बि हुई जॾहिं मुड़ुस सां हीअ अहिड़ो कुझु करे पई ॼण, पोइ बि तूं हिन सां शादी करण जे लाइ तयारु थी वञो। अहिड़ी माई थोरी कंहिंजी थींदी हिकिड़े जी। सो नेठि सज़ा मिली उन मुंहिंजी माई खे, जेका तुंहिंजी ज़ाल हुई उनखे तो मारे छॾियो ऐं तोखे बि तुंहिंजी सज़ा मिली हुई, जेल में पियो हुई। हाणे खून जी सज़ा, हिकिड़े खां 2 खून। चवणु लॻो त बिल्कुलु ॻाल्हि तुंहिंजी सही आहे। ची ॻाल्हि बाबा सही आहे न। ग़रीब शख़्स वरी वीचारो
उन्हीं खां थी जी बाबा हाणे पियो लोड जेका माई किनी हुई त उनखे उनजी सज़ा मिली वई बाक़ी तो जेको कयो सो तोखे तुंहिंजी सज़ा मिली वेली। हीअ तव्हां ग़रीब शख़्स हुन खां थी करे एतिरियूं सम्झाणियूं ॾेई करे हेॾां होॾां वरी आयो। हाणे वीचारो हिकिड़ो सिर अकेलो हिते हुते सौदो वापारु कंदो वीचारो। सो हिकिड़े चकर गॾाक आयो ईअं ई सौदे वापार जे हवाले सां वियो पिए। हिन खे तमामु जाम उञ लॻी बुख बि तमामु जाम लॻी परे किथे निकिरी पियो कारोबार ऐं इन वापार जे हिसाब सां आयो कंहिं हिकिड़े घर चवणु लॻो त हाणे ॾिसां भला इन घर मंझि जे अगरि केरु हुजे त मानी टुकड़ो खाराए न त पाणी त को प्यारे आयो अची सॾु करणु लॻो त बाबा केरु आहे या न। उते हिकिड़ी वीचारी माई हुई सा बि का वीचारी बेवा हुई मुड़ुसु कोन्ह मरियो नंढी नेटी माना हुई मुड़ुसु जेको मरी वियो हुनजो पीउ वीचारो हूंदो सो बि नाबीन ऐं अंधो हूंदो। माई जो हाणे उहा निकिरी आई बेवा हुजे वीचारी मुड़ुसु जेको अॻ में मरी वियो हुजे सा खणी ॿाहिरि अची जी हुकम चई आऊं मुसाफ़िर माण्हू आहियां वापारु सौदो कंदो आहियां गॾा मूंसां गॾु साण आहे पर हाणे मसइलो इहो मूंखे बुख बि लॻी हुई उञ बि लॻी हुई पर मुंहिंजो हाणे जे अगरि तव्हां वटि कुझु हुजे त पोइ मूंखे ॾियो। माई खणी हिनखे अंदरि घर में घुरायो माई ऐं उहो हिन वारो पीउ जेको हो नाबीन वीचारो अंधो सो ॿई ॼणा वेठा हुजनि। ग़रीब शख़्स वीचारे जो ॾिठो पुछा करणु लॻो त ॾे ख़बर अव्हां जे ॿियो केरु आहे कोन छा हीउ हिकिड़ो नाबीन वीचारो अंधो वेठो आहे। बेवा और त सॼी ॻाल्हि करे ॿुधाए चई मुड़ुसु मुंहिंजो मरी वियो हलियो ॿार बचा मूंखे थिया कोन पोइ जिथे आऊं रहंदी हुअसि पोइ उतां हुननि मूंखे कढी छॾियो हुनजो छोकिरो मरी वियो हलियो पोइ मूंखे कढी वियो मुंहिंजो पीउ आहे बसि उहो नाबीन अंधो अची पोइ अव्हांजो रोज़गार ई जान वग़ैरह कीअं थो हले। चई आऊं हिते हुते मज़ूरी वग़ैरह कंदी आहियां पोइ जेके ॿ टे रुपया मिलनि था आऊं बि पेट में खायां थी मुंहिंजे अबे खे बि खारायां थी ॿियो को असांजो सहारो आहे कोन। ग़रीब शख़्स चवणु लॻो त पोइ बसि अव्हां वटि जेकर पाणी जो ढुक हुजे सिर्फ़ु मूंखे उहो पीआरियो बाक़ी मानी वग़ैरह आऊं नथो खायां। माई चवणु लॻी त छो मानी कोन थो खाए चई न अव्हां वीचारा पाण ग़रीब आहियो अव्हां वटि का शइ कोन्हे ईअं हितां हुतां मिड़ी जान हलायो पिया तूं वञे थी माई थी वञे हिते हुते तूं कमाईंदी करे तुंहिंजो पीउ पोड़ो सफ़ा नाबीन वीचारो सो आऊं मानी टुक तव्हां वटि न खाईंदसि। माई चवणु लॻी त न अहिड़ी ॻाल्हि कोन्हे रोज़ी रिस्क रब जो हूंदो आहे टुकर इन में माण्हू खुटी कोन पवंदो रोज़ी ॾियण वारो अलाह आहे हर को पंहिंजी रोज़ी पाण खणी ईंदो आहे। इहा ॻाल्हि उन ग़रीब शख़्स खे वणी वई। ग़रीब शख़्स दिलि जले चवणु लॻो उन माई बेवा औरत खे त ॻाल्हि ॿुध जेकर हिकिड़ी ॻाल्हि तोखे चवां जेकर नाराज़ न थी माई चवणु लॻी त बिल्कुलु ॿुधायो नाराज़ न थींदसि आऊं। चई ॻाल्हि मुंहिंजी इहा आहे त हाणे तूं हिकिड़ी औरत ज़ात सहारो तुंहिंजो जेको हो जंहिंसां तुंहिंजी शादी थी सो त वियो गुज़ारे सो वियो मरी पर हाणे तूं हिते हुते धिका थाॿा खाएं थी रोज़गार हिते हुते करें थी माण्हू किना किथे ख़राबु किथे सुठा किथे कहिड़ा किथे के भला बि माण्हू आहिनि कई मुश्किलातूं परेशानियूं तो ते हूंदियूं। चई हाओ चई जेकर तोखे कोई एतिराज़ वग़ैरह न हुजे त आऊं तुंहिंजो सहारो बणजण लाइ तयारु आहियां तोसां शादी करण लाइ तयारु आहियां जे अगरि तोखे कोई एतिराज़ न हुजे तूं घर में ई वेही घर संभालजां बाक़ी आऊं सौदो वापारु कंदो आहियां गॾा मूं वटि साण आहे पोइ हितां हुतां रोज़ी रिस्क मालिक ॾींदो हथु हीला ऐं हणंदसि पोइ जेको बि मिलियो विच ते हूंदो। नाबीन चवणु लॻो त बाबा ॻाल्हि भली कई आहे पंहिंजी धीउ खे चवणु लॻो त जेको बि आहे ऐं अखियुनि सां ॾिसी नथो सघां माज़ूर आहियां पर ॻाल्हि भली लहजो भलो इख़लाक़ हिन जो भलो अमां तूं शादी करे वठी केसि ताईं तूं माना आऊं त अंधो माण्हू केसि ताईं मुंहिंजी हयाती तूं अमां केतिरा धिका खाईंदे कंहिं किथे किने माण्हू जे वर तूं न चढ़ी वञी तंहिंजे करे हीअ ग़रीब शख़्स आहे जेको सुठो आहे ॻाल्हाइण जो इख़लाक़ भलो तूं हितां शादी करे छॾ। माई बि जो खणी ॾिठो त भञा हाणे सहारो हिकिड़ो थी पवंदो कमु हली पवंदो हिते हुते धिका थाॿा खायां पई ॻाल्हि बि हिन जी सही आहे त माई चवणु लॻी त मूंखे को एतिराज़ु कोन्हे तो ग़रीब शख़्स ॿ टे माण्हू हितां हुतां घुराए करे हेॾा होॾा शायदि वग़ैरह हेॾा होॾा निकाह माना हुन तां करे छॾी हाणे उन तां थी वियो हिन जो निकाह। हाणे उहो ग़रीब शख़्स वीचारो हिते हुते वेंदो उहो रोज़गार वग़ैरह करे वेंदो माई वीचारी बि हाणे पंहिंजो वेही हुते घर हलाईंदी हुई हुनखे बि सहारो मिली वियो। ग़रीब शख़्स चवणु लॻो त भञा हुन माई खां हीअ माई मुंहिंजी सही आहे वीचारी बेवा आहे पर पोइ बि हिते हुते पंहिंजो जान वग़ैरह हलाए पई पंहिंजे पीउ खे खाराई पई पाण बि खाधी में बि हाणे जो आऊं जो सहारो थी वियो आहियां इन ॻाल्हि में अलाह बि राज़ी अलाह बि ख़ुशि थींदो त बिल्कुलु कंहिंजो माण्हू सहारो थिए सहारो बणिजे इंसान जे ई कमु अचे त बहितरु आहे। अब हाणे उहा माई बि हिन सां हसी ख़ुशी सां ज़िंदगी गुज़ारणु लॻी पोड़ो वीचारो बि नाबीन हुन सां गॾु हुजे ग़रीब शख़्स जी ज़िंदगी में वरी हिकिड़ी औरत सुठी माई अची वेली सा हिन जी साथ ॾियण वारी सा बुरी न हुई सो दोस्तो जेको करे थो उनखे उनजी सज़ा मिले थी जेका माई उनजी ख़राबु हुई जेका अॻु में ॿ टे यार कई सा उनजी सज़ा उनखे मिली वेली। सो दोस्तो
उम्मीद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हादी थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।